असां ख़बर शेयर कंदा हलूं। जानी जुमानी जी रिपोर्ट मुताबिक़ हर साल जीअं हिन साल बि 8 रबीउल अव्वल ते मौला अली जे क़दीम क़दमगाहनि मां काफ़िलो बरामद थियो। काफ़िले में अलम पाक सुलझना ताबूत ऐं उठ शामिल हुआ। कराची, नवाबशाह, मोरो ऐं सेवण समेत ॿियनि इलाक़नि मां ज़ाइरीन वॾी तादाद में शिरकत कई। काफ़िलो पंहिंजनि रिवायती रस्तनि तां थींदो हैदराबाद जे क़दीमी मरकज़ी इमाम बारगाह दादन शाह ते पहुची इख़्तिताम पज़ीर थियो। काफ़िले में ॿार, औरतूं ऐं बुज़ुर्ग वॾी तादाद में शरीक हुआ, जिन जे लबनि ते लब्बैक या हुसैन अलैहिस्सलाम जी सदा बुलंद हुई। इहो काफ़िलो हर साल 8 रबीउल अव्वल ते मौला अली अलैहिस्सलाम जी क़दमगाह मां बरामद थिए थो। इन साल जे काफ़िले में प्रेस क्लब मोरो जे ऑफिस सेक्रेटरी सहाफ़ी जानी जुमानी ऐं सहाफ़ी आरिफ अली यूसुफ़ज़ई बि शरीक हुआ। सिक्योरिटी जे हवाले सां रेंजर्स ऐं पुलिस पारां सख़्त इंतज़ाम कया विया हुआ, जिन में लेडीज़ पुलिस बि शामिल हुई। काफ़िले जे रस्तनि ते सिक्योरिटी तरफ़ां कंडेदार तार बि नस्ब कया विया। आख़िर में इमाम बारगाह ते कुल जहान लाइ दुआए ख़ैर घुरी वई।